सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां सिंध के बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो करण दौरान मुतासिरनि पारां संदसि घेराव कयो वियो ऐं सख़्त नारेबाज़ी भी कई वई। वॾो वज़ीर मुराद अली शाह KN शाह जो दौरो करे छिंदड़कारी मोरे पहुतो त बोर्ड मुतासिरनि संदसि गाॾी रोके वरिती। बोर्ड मुतासिरनि चयो त 3 महीना गुज़रण बावजूद पाणी अञा ताईं नेकाल छो न थी सघियो आहे। सरकारी मोरी के खोल रहा है कारी मोरी में हिमल ताईं वॾे वज़ीर जल्द पाणी नेकाल करण राशन ऐं ॿी इमदाद जा ऐलान करे मुतासिरीन खां जान छॾाई। KN शाह में बोर्ड मुतासिरनि सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त जिन माण्हुनि जा घर ढही पिया आहिनि इन्हनि खे घरनि जी अॾावत लाइ जनवरी खां मुआवज़ा ॾियण जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। DC साहब आए उनके चयो अथमि त हींअर राशन वॾे वज़ीर मुराद अली शाह KN शाह जे भरगड़ी ॻोठ पहुची नूरियाबाद रोड हादसे में फौत थियल मुंगेरी बिरादरी जे वारसनि सां ताज़ियत कई। 12 अक्टूबर ते नूरियाबाद रोड हादसे में KN शाह वासी मुंगेरी बिरादरी जा 18 ॼणा अजल जो शिकार थी विया हुआ। वॾो वज़ीर मुराद अली शाह KN शाह में उन वक़्तु कावड़जी पियो जॾहिं खांइसि पाणी नेकाल न थियण बाबति सवाल कयो वियो। वॾे वज़ीर चयो त छा तव्हां असां खां वधीक अक़लमंद आहियो? ये आपको अकल है, बहुत ही माजरत के साथ आपको समझ आ जाती है, बाकी हमने इतना खर्चा करके हमें समझ नहीं आती, ये पॉसिबल नहीं। एक तो गेट्स हमने बढ़ाए थे, अडल टेल के गेट्स में मुझे इस वक्त याद नहीं कैपेसिटी उसकी बढ़ाई थी हमने। मसला क्या होता है? मसला ये होता है कि पानी कहाँ जाएगा यहाँ से दरियाई सिंध में। अगर दरियाई सिंध का लेवल ऊपर हो तो गेट क्या है 40 फीट क्यों या 400 फीट क्यों, वो पानी कैसे निकालेंगे? वो तो गेट खोलेंगे, पानी उल्टा दरिया का वापस इधर आएगा। वॾे वज़ीर कंबर शहदादकोट ऐं खैरपुर ज़िलनि जे बोर्ड सटियल इलाइक़नि जो दौरो भी कयो। वॾे वज़ीर हेलीकॉप्टर मां कंबर जे UC मियांदाद चुंदरी हमल ऐं मीरपुर जे बुडीवेल ॻोठनि जो फ़िज़ाई जाइज़ो भी वरितो। मुराद अली शाह MP सरदार चांडियो सां गॾु FB बंद जो दौरो भी कयो। सूबाई वज़ीर याम ख़ान शोरो वॾे वज़ीर खे FB बंद खे लॻल घारनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। वॾे वज़ीर खैरपुर पहुची अॻोणे वॾे वज़ीर काइम अली शाह सां गॾु UC शहीदाबाद जे बोर्ड मुतासिर ॻोठनि जो दौरो भी कयो। वॾे वज़ीर खैरपुर जे दाऊद ॻोठ पहुची सेवण वारे खूनी हादसे में फौत थियल फुलपोटो बिरादरी जे 21 ॼणनि जे वारसनि सां ताज़ियत भी कई। अॻोणो वज़ीर काइम अली शाह भी साणुसि गॾु हो।